साकू यार मनावड़ाए, साकू ढोल मनावड़ाए, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे, साकू यार मनावड़ाए, साकू ढोल मनावड़ाए, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे, इहो खतरा चावड़ा है, इहो खतरा चावड़ा है, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे। यार नहीं ते जीवना केड़ा, नाल परेशान थी बिना केड़ा, यार नहीं ते जीवना केड़ा, नाल परेशान थी बिना केड़ा, इहो मसला मुकाबड़ा है, इहो मसला मुकाबड़ा है, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे। हथ ते हथ रख बहना नहीं भुण, जिद तू बशीर लहना नहीं भुण, हथ ते हथ रख बहना नहीं भुण, जिद तू बशीर लहना नहीं भुण, कुछ करके वखावड़ा है, कुछ करके वखावड़ा है, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे, साकू यार मनावड़ा है, साकू ढोल मनावड़ा है, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त असीं अॼु तव्हां सां वरी गॾु आहियूं सिंध म्यूज़िक में, असांजे पंहिंजे सिंध म्यूज़िक में, ऐं सिंध टीवी हमेशह इहा कोशिशि कई आहे त सिंध म्यूज़िक जेको तमामु प्यारो हिकिड़ो शो आहे म्यूज़िकल हवाले सां, त हमेशह हिकिड़ी नवाण करण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें हिन चकर असां होस्ट आहियूं, जंहिंमें मां शिराज़ अली मीरा अली तव्हां सां गॾु आहियां, ऐं मूंसां हिकिड़ी तमामु प्यारी होस्ट है। अस्सलाम वालेकुम, मां आहियां इकरा अली, ऐं असांजे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार, ऐं असां सां गॾु मौजूदु अॼु ॾाढा सुठा गेस्ट आया आहिनि, जेके सुठा आर्टिस्ट बि आहिनि, सुठा सिंगर बि आहिनि। माशाल्लाह, हमेशह सिंध म्यूज़िक जेको आहे नए नए सिंगर सां इंट्रोड्यूस करायो आहे तव्हांखे, कुझु सीनियर्स आहिनि, कुझु जूनियर्स आहिनि, बिल्कुलु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे इकरा, त माना कुझु असांजा पंहिंजा बि फेवरेट सिंगर्स ईंदा आहिनि। हा बिल्कुलु, इन हवाले सां अॼु जेको असां ॾे सिंगर अचे थो, उन सां ज़रूरु तव्हांखे मिलराईंदासीं, उन सां तमामु प्यारे उनजी आवाज़ आहे, उनजा हिकिड़ा सिंध टीवी हमेशह इहा कोशिशि कई आहे त सुठा आवाज़ इंट्रोड्यूस कराए, ऐं तव्हांजे अॻियां पेश करे, त इनशाला जेको अॼु वरी असां सां सिंगर मौजूदु आहे, पर्सनली मुंहिंजो पाण मोस्ट फेवरेट आहे उहो, छो जो यंगस्टर में मां ॾिसां थो नौजवाननि में काफ़ी सुठी कोशिशि करे थो, ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे घराने सां हुनखे कुझु वधीक इश्क़ आहे, जेका मां बि जेका शइ न निभाए सघियो आहे त उहा उन सिंगर सां निभाई आहे, ऐं असां ज़रूरु तव्हांखे उन सिंगर सां मिलराईंदासीं, पर हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ।
नाज़रीन असांजे सिंध म्यूज़िक शो में तव्हांखे हिकु बार ॿीहर सां भलीकार ऐं असां सां गॾु हिकिड़ा ॾाढा सुठा गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जो इंट्रो तव्हांखे शेराज़ कराईंदा। जी हमें वेलकम बैक नाज़रीन ऐं माशाल्लाह तव्हां हिकिड़ो तमामु प्यारो गीत इंजॉय कयो हूंदो जेको असां स्टार्ट में ॻायोसीं त बिल्कुलु हीउ जेको अॼु असां वटि सिंगर असां ॾे महिमान थी आयो आहे मुंहिंजो मां पहिरियां बि तव्हांखे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजो पंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। अच्छा उन मां चाहियां थो त हमेशह हुनजे पंहिंजे वॾनि सां शुरूआति कजे त हुनजे वालिद साहिब जो मां तारीफ़ करायां त माशाल्लाह सिर्फ़ु सिंध में न पूरे पाकिस्तान में उन्हनि जा जेके गीत आहिनि लेखक जे हिसाब सां माशाल्लाह तमामु वॾा हिकिड़ा शाइर आहिनि। बशीर बुकेजो साहब जा फर्ज़ंद आहिनि असां सां गॾु सजाद बुकेजो साहब। माशाल्लाह जी त सजाद कीअं आहियो ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो था? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभ खे पहिरियां भाग ऐं ॾिसी करे कीअं थो लॻे होस्टिंग में? माशाल्लाह अॼु ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं माशाल्लाह ॿियो त जेको मुंहिंजो स्टाइल आहे उहो तव्हां त पाण ॿुधंदा हूंदा। जी जी बिल्कुलु मां त ॿुधो आहे बल्कि असां सभु जी जी माशाल्लाह माशाल्लाह उहो मां तव्हांजो पहिरियों ई अर्ज़ु कयुमि नाज़रीन खे ॿुधायुमि त जेको असां वटि महिमान आहे उहो असांजे वॾनि जो काफ़ी फॉलोवर रहियो आहे। जी जी बिल्कुलु त माशाल्लाह सजाद कीअं आहियो? तबियत मिज़ाज कीअं आहिनि? भई करम आहिनि मालिक कमकार पंहिंजा प्रोजेक्ट्स वग़ैरह जे हवाले सां कीअं पिया हलनि? माशाल्लाह हले पियो कमु ऐं हींअर सिंध टीवी ते ईद जा 2 गीत बि थींदा। अच्छा जेके साद भाई म्यूज़िक ठाहींदो उन्हनि जी। वाह वाह यार ज़बरदस्त। सिंध टीवी जी छा ॻाल्हि कजे हमेशह ॾिसो हाणे सिंध म्यूज़िक असां जेको हीउ शो कयूं पिया त हिन में हाणे असां कोशिशि था कयूं हिन में नयूं शयूं आणियूं ऐं नवनि सिंगर्स खे मौक़ो ॾियूं। तव्हां त माशाल्लाह काफ़ी अनमोल सिंगर आहियो असां ख़ुशनसीब आहियूं जो अॼु आया आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह न भाउ आहियो असांजा तव्हां हमेशह ईंदव असां सां ईअं जुड़िया रहंदव। त सजाद सभ खां पहिरियां असांखे कहिड़ो गीत मिठो ॿुधायो त तव्हां? कोई ख़ूबसूरत सो सॉन्ग असांखे ॿुधायो जेको तव्हांजो फेवरेट हुजे। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं मां पंहिंजे डायरेक्टर साहिब जे नाले गीत कंदुसि। अच्छा साईं ख़ालिद शाह जे लाइ। माशाल्लाह माशाल्लाह शाह साहब तव्हांखे डेडिकेट थियो पियो। छो करी राबी तरीक़ा हशर बि त ॾिस
मात पंहिंजो निभायो वानी हाणे तूं ॼाण तूं जो कम मात पंहिंजो निभायो वञी हाणे तूं ॼाण तूं जो कम वैसी नफ़रत वधी ज़ुल्फ़कार पोइ कढी छो नथो मूं जो तुम पोइ तानो हणी मूंखे मारे छॾ खणी मूंखे इन में ई आजे चार तूं जी रज़ा मूंखे आ क़बूल तुंहिंजी हर हिकु सज़ा मूंखे आ क़बूल तूं माशाल्लाह माशाल्लाह। छा त इकरा तव्हांखे कीअं लॻो सजाद? मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻो सॉन्ग त मुंहिंजे दिलि ते लॻो आहे माशाल्लाह मूंखे आ क़बूल तुंहिंजी हर हिकु अदा एतिरो प्यारो सॉन्ग आहे माशाल्लाह केतिरो प्यारे ॾाढो प्यारे अॼु मां तमामु भई तव्हां वेठा आहियो साम्हूं तमामु कोशिशि घणी कई आहे त सही करे ॻायूं यार मां त हमेशह तोखे दिलि सां चाहियो आहे मां छा बल्कि हर माण्हू इहो चवंदा आहिनि त बाबा शमन अली मीराली अगरि ॿियो आहे त पोइ सजाद आहे माशाल्लाह माशाल्लाह वॾो क्रेडिट माशाल्लाह हाणे अलाह साईं उन्हनि खे वॾी हयाती ॾे आमीन आमीन उस्ताद आहिनि असांजा दुआऊं कंदा आहियूं असां उन्हनि खे माशाल्लाह माशाल्लाह न तमामु प्यारो गीत ऐं ॿियो त वरी शोभी भाई अॼु शोभी भाई बिल्कुलु तमामु मज़ो अचे एंजॉय करनि पिया मां ॾिसां पियो ऐं नाज़रीन बि असां इहा ई उमीद था कयूं त सजाद भाउ जो ही सॉन्ग ॾाढो एंजॉय असांखे कयो उमेद आहे त एंजॉय कंदा हूंदा असांजो इहो शो ऐं ॾाढो असां अॼु जी असां सां गॾु हिकिड़ो कॉलर मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम जी छा हाल आहे किथां था ॻाल्हायो अदिल खान पीरदार तो जाम छोरो खां अच्छा जाम शुरू तां ॻाल्हायो था तव्हांजो नालो लौंग खान नवाब खान साहब नवाब ॻाल्हायो था खान। अदा साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो लौंग खान लौंग खान साहब लौंग खान ज़बरदस्त जी, जी, जी। ज़बरदस्त जी अदा जी अदा ॿुधायो अर्ज़ कयो ॾाढो बहितरीन प्रोग्राम पियो हले मां Thank you. कलर तां प्रोग्राम ॾिठो अॼु ॾिठो आहे न्यू कलर आहे मां मूंखे ॾाढो बहितरीन पियो लॻे अच्छा थैंक यू सो माशाल्लाह मच थैंक यू अदा ऐं जेकॾहिं भाउ खे चवंदासीं त जेकॾहिं को मंदो सखियण जेको गानो ॿुधाए त बहितर थी वेंदो बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि ज़रूरु, कंदासीं ज़रूरु असां सां कोशिशि गॾु अॼु असांजो तमामु प्यारो सिंगर असांजो महिमान आहिनि। सजाद बुके जो साहब असां सां गॾु आहिनि सजाद भाउ खे कोशिशि कंदासीं ॾाढो प्यारो हिनजो उस्ताद आवाज़ साहब आहे। जो गीत ॿुधाइनि साईं खे ॿुधाईंदासीं बिल्कुलु ज़रूरु ज़रूरु तो बहजारी है बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी
बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी ओ बातों बहदारी है बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी शिकारी है बेकदरे जी यारी ओ बेकदरे जी यारी ओ बातों बहदारी है बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी बुखारी है बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी ओ बातों बहदारी है बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी वाह यार वाह छा सज्जाद, कहना वाह, अंता वाह, जा, वाह, छा वाह, कहना। माशाल्लाह जबरदस्त शोभी भाई ईअं पियो लॻे जीअं शमन अली मीराली साहब लाइव था ॻाइनि शमन अली मीराली साहब ॻाइनि था उस्ताद मंज़ूर साहब जो गानो अॼु ये फील थियो आहे माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त यार सज्जाद भाई ॾाढो हिन में जेको तव्हां पंहिंजी तरफ़ां कुझु रंग विधो ॾाढो मज़ो आयो हुन में शोभी ॾाढो भाई त सुठो कमाल आहिनि लॻो वैसे ॾाढो एंजॉय कयो ॾाढो सुठा गाना माशाल्लाह जबरदस्त ज़बरदस्त जबरदस्त भाई गॾाए त अॼु रंग रखणो हा बिल्कुलु मां उहो ॾिसां पियो शोभी भाई खे ज़रूर शोभी भाई तव्हां जेके हिन में वेरिएशन कयूं हा त बिल्कुलु ॾाढो मज़ो पियो अचे जबरदस्त बेहतरीन शोभी भाई माशाल्लाह जी सजाद भाउ अचूं था तव्हांजी तरफ़ तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो त हुन खां अलावा सिंगिंग खां अलावा ॿी का एक्टिविटी तव्हांजी छा आहे वशीरात भाउ बाबा साईं जन कमकार खां माफ़ करे छॾियो आहे अच्छा जी बसि इहो सिंगिंग जो ई अच्छा शौक़ु चाचा आहे साईं जी बि इहा कोशिशि आहे त तव्हां सिंगिंग में तव्हां बिल्कुलु। सिंगिंग में ई बस कमु कंदा रहियो जी जी बिल्कुलु ठीकु आहे। बाबा साईं जो इहो ई शौक़ु आहे जी हिकिड़ा मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हिननि जेके वालिद साहब आहिनि बशीर बुकेजो साहब तमामु इलाही वॾा असांजी सिंध जा छा बल्कि पूरे पाकिस्तान जा वॾा हिकिड़ा शाइर आहिनि अच्छा जी हाँ। माशाल्लाह माशाल्लाह तमामु प्यारा त ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह आदे से बि ब्लेसिंग्स आहिनि ऐं ॿियो सजाद माना छा कोशिशि रही आहे त हमेशह माना कहिड़े हिसाब जी शाइरी ॻाइजे कहिड़े हिसाब जा गीत ॻाइजनि ॾुख जी शाइरी वधीक पसंदि आहे ख़ुशी जो गीत पसंदि आहे कीअं माना हिकिड़ो हूंदो आर्टिस्ट आहे त दुनियादारी हर शइ दुनिया जे हिसाब सां वर्सेटैलिटी हुजे माना सभु शइ हुजे जी सभु शइ सुठी हुजे ॻाल्हि आहे ज़बरदस्त
गज़ल बि हुजे, काफ़ी बि हुजे या फुकरा हिकिड़ो हूंदो आहे कमु उहो बि हुजे ऐं हे मार्केट वारो कमु बि हुजे। वाकई वाकई न माना वर्सेटैलिटी थी वई सभु सॼियूं माना हिकिड़े सिंगर वटि सॼो कॉन्टेक्ट आहे तव्हां माशाल्लाह उहो डिज़र्व बि कयो था ऐं मां ॿुधो आहे तव्हांखे हमेशह सां वो तो है। ऐं माशाल्लाह अच्छा शमन साहब ॾे अचूं था उस्ताद शमन साहब जी छा हिस्ट्री आहे माना तव्हां उन्हनि खे कुझु घणो ई फॉलो था कयो। असल में शिराज भाउ माशाल्लाह हाणे तव्हांजे बाबा साईं जी आहे, आहे, जी आहे। मां त शुरूआत कई आहे, शुरूआत में ई माना सिखण खां में ई माना उनखे ॿुधो आहे घणो। जी बिल्कुलु बाबा साईं खे तव्हां इलाही माशाल्लाह फॉलो कंदो मां एतिरी कोशिशि कंदो आहियां मूंखां बि उहे आलाप वग़ैरह न निकिरंदा आहिनि पर तव्हांखे क्रेडिट आहे उस्ताद साईं पाण ख़ुशि थींदा आहिनि तव्हां इन ॻाल्हि सां। बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह आवाज़ ॾाढो मैच थो करे तव्हांजो हा न हिकिड़ा काफ़ी मैच थो करे ॾाढो मैच थो बसि करे। हुन सां मोहबत आहे, शौक़ु आहे। न न सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु। माना ऐं छॾियो न ॾाढा हिन सुठा लाइन आर्टिस्ट खे। आहिनि उहे बि असां बि उन्हनि खे ॿुधंदा आया आहियूं बचपन खां वठी। मुंहिंजे बाबा बि शमन अली मीराल खे ॾाढो पसंदि कंदा हुया। चलो अच्छा, ॻाल्हियूं त जारी रहंदियूं त इन सां गॾु ई ब्रेक जो टाइम थो थिए त वठूं था हिकिड़ी नंढी सी शॉर्ट कमर्शियल ब्रेक उन खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन त कीअं आहियो ख़ुशि आहियो उमेद कयूं था त तव्हां हीअ असांजो शो भरपूर पसंदि कंदा हूंदव छो जो असांजी कोशिशि बि इहा रही आहे त सिंध म्यूज़िक जी हमेशह इहा कोशिशि रही आहे सिंध टीवी जी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त असां तव्हांखे भरपूर एंटरटेन करे सघूं ऐं जीअं त सिंध म्यूज़िक जो असांजी हिकिड़ी नवाण जेकी हिकिड़ी कोशिशि कई आहे त नवां सिंगर्स अचनि नयूं नयूं शयूं असां तव्हांजे साम्हूं पेश कयूं था असां सां गॾु आहिनि अॼु सिंध म्यूज़िक में सजाद बुकेजो साहिबु अचूं था सजाद बुकेजो साहिब जी तरफ़ां त सजाद भाई माशाल्लाह तव्हां त यार माना ज़बरदस्त फरमाइश बि जेका अचे थी तव्हां ओॾी महिल ई रेडी आहियो। अच्छा हाणे थोरो मां तव्हां सां पर्सनल थींदुसि पर्सनल छो जो भाइरी बि आहे दोस्ती बि आहे गीत हिकिड़ो कटणो पवंदो मूंखे। गीत त ॿुधंदासीं तव्हांखां पर हिकिड़ो मुंहिंजो सुवाल हुयो तव्हां सां जी बिल्कुलु मोहबत कई अथव? बिल्कुलु हाणे मोहबत खां सवाइ इंसान अधूरो आहे। वाह साईं वाह 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 साईं माशाल्लाह। वाह माना मोहबत केतिरी पुॼाणी ताईं ॾिसो पहुती आहे? मोहबत जा बि शिराज भाउ क़िस्म आहिनि। अच्छा का मोहबत हूंदी आहे राग सां, का मोहबत हूंदी आहे हिकिड़ी मिसाल यार इहो सियासी जेको न इहो जवाबु असां ॿुधी ॿुधी थकी पियो मां पाण बि इलाही ॿुधायो आहे इलाही जॻहियुनि ते पर मां हाणे तव्हां आयो आहे मुंहिंजे अॻियां त मां चवां त जेका मोहबत मां पुछां थो कयां एक्चुअली जेका मां पुछण थो चाहियां उहा ॿुधायो उहा कई अथव? बिल्कुलु कई आहे उहा हा किसे खे सम्झी वियो माना बिल्कुलु त उहा मोहबत मिली आहे या न? बिल्कुलु मिली आहे। मिली आहे वाह साईं वाह वाह साईं वाह माशाल्लाह वाह भाई माशाल्लाह कॉल ते अचूं था कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो अदा? अदा रुस्तम कंपराणी थो ॻाल्हायां दादू खां। कंपराणी साहब ॻाल्हाइनि पिया दादू खां। जी जी अवां ख़ुशि लॻा पिया हो? अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो थो हले ॾाढो फर्स्ट क्लास महिरबानी 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 तव्हांजी ॾाढी। पंजवीह टीह ॼणा उतां में तव्हां ॾाढो सुकून सां ॾिसूं था तव्हांजो माशाल्लाह मुस्कुराइण माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो फर्स्ट क्लास थो हले। माशाल्लाह आमीन इलाही आमीन कंपराणी साहब तव्हां बि ख़ुशि हुजो हमेशह आबाद हुजो। खपनि ईअं ई हा बिल्कुलु इकरा इहे दुआऊं असांखे कम ईंदियूं। कम ईंदियूं बिल्कुलु बिल्कुलु। अर्ज़ी आहे कंपराणी अनवर कंपराणी उस्ताद मंज़ूर जो कलाम ॿुधाइजो उन्हनि जो शाइरी जो। जी बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं असां उस्ताद मंज़ूर जो बल्कि हिकिड़ो कलाम असां पेश कयोसीं बि हींअर त सजाद बुके जो असां सां गॾु आहिनि। शिराज भाउ अदा ॿ लाइनियूं ॿुधाए वञा हिते ई भला। अच्छा अच्छा ॿुधायो ॿुधायो ज़बरदस्त इहो त बहितरीन थी मतलब जा सभु माण्हू यार। हेलो अनवर भाई गीत अचे थो तव्हांजे ॿ लाइनियूं तव्हांखे पेश कयूं था। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। कॉल ते हुजो तव्हां। हा कॉल ते हुजो। अनवर कंपराणी जी शाइरी में उस्ताद मंज़ूर जो कलाम। मतलब जा सभु माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे 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 मतलब जा सभु माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे केरु थो कंहिंजे लाइ मरे। वाह साईं वाह। कीअं लॻो तव्हांखे? कॉल ड्रॉप थी वई? कॉल ड्रॉप थी वई कॉलर जी हिकिड़ी फरमाइश हुई त उस्ताद मंज़ूर जो ज़रूर ज़रूर ॿुधाईंदासीं उन्हनि जी फरमाइश असां पूरी कंदासीं। ऐं सजाद जी तरफ़ अचूं था सजाद भाउ माशाल्लाह मोहबत कई अथव मोहबत हासिल बि थी वई।
त माना हाणे मां ईअं सम्झा थो ॾुख जा गीत तव्हां घटि ॻाईंदा हूंदव ईअं ई आहे? न शाइर लिखी ॾींदा आहिनि त ॻाइणा पवंदा आहिनि छो ॻाइणा त शाइर दिलि जी ॻाल्हि लिखंदो आहे पंहिंजी। म्यूज़िक सां अच्छा केतिरो लॻाव आहे? ऐं चाचा साईं ॾे मां ईंदुसि त चाचा साईं माना छो जो पाण शाइर आहिनि उस्ताद बशीर बुकेजो साहब माशाल्लाह, उन्हनि जी तव्हांखे मतिलबु हिकिड़ी छा सिखियाणी रही आहे पंहिंजे हिकिड़े कैरियर जे हवाले सां? बाबा साईं जी इहा ई सिखिया रही आहे त चवंदा आहिनि त कमु कयो थोरो कयो पर माना सुठो कयो। सुठो माशाल्लाह कयो। माशाल्लाह ऐं तव्हां ऐं उहो कयो अहिड़ो कमु ॾेखारियो जो सुभाणे असांजे नाले सां तव्हांखे सुञाणनि ॿा सुञाणप न चवनि थिए। त उस्ताद बशीर जो फर्ज़ंद आहे। ॾाढी साईं सुठी ॻाल्हि बिल्कुलु आहे। इहा त मुंहिंजी बि दिलि जी ॻाल्हि कई अथव, इहा प्रेशर मूंसां बि आहे मुंहिंजे घर वारनि जी तरफ़ां, पर बिल्कुलु इहा कोशिश मां पंहिंजे ज़िंदगी में इहा कई आहे जी त थोरो कमु कयां पर सुठो करे। सुठो कयो। माशाल्लाह माशाल्लाह ईअं ई आहे, बल्कि तव्हां जेतिरो कमु कयो आहे तव्हां सुठो न इलाही सुठो कमु इलाही कयो आहे। सुठो कयो इलाही आहे मनपसंद माशाल्लाह, उहो कमु कयो आहे नज़र थो तव्हां। अचे। अच्छा मां इकरा तव्हांखे ॿुधाईंदुसि, मां सजाद सां मुंहिंजी पर्सनल बि हिक में माना फ्रेंडशिप आहे। अच्छा। सजाद तव्हां इलाही वर्सटाइल सिंगर आहियो, माना जेको मां तव्हांखे ॿुधो आहे सिर्फ़ु तव्हां सिंधी न ॻायो आहे, तव्हां उर्दू में बि त काफ़ी हिकिड़ी तव्हां डिफरेंट शयूं ॻायूं आहिनि, अच्छा। त मां चाहियां थो हिकिड़ी डिफरेंट शइ तव्हां उर्दू में अगरि थी वञे। बिल्कुलु शिराज भाई पर उन हिकिड़ी खां पर उन खां पहिरियों हिकिड़ी कॉल वठूं, कॉलर असां सां गॾु कॉलर मौजूद असां थियनि। सां मौजूद आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा हाल आहे तव्हांजो ऐं किथां था ॻाल्हायो? अलाह जा लख करोड़ एहसान आहिनि। हाला खां पिनियल भुट्टो थो ॻाल्हायां। अच्छा जी जी पिनियल तव्हां वटि अॼु बि अल्हम्दुलिल्लाह कल्ह वांगुरु ॾाढो हिकिड़ो सुठो फनकार मौजूदु आहे। हा माशाल्लाह माशाल्लाह, हुनजो उहो त आहे। वॾो हिकिड़ो बुलंद ऐं ॾाढो लाजवाब ॾाढो आवाज़ आहे। ज़बरदस्त माशाल्लाह, माशाल्लाह, हुन में माशाल्लाह भुट्टो त साहब। कोई हो न आहे हुन बिल्कुलु। अदे जेके बि गीत ॻायो हींअर तमामु तमामु ॾाढा ॾाढो ज़बरदस्त। प्यारो ॻायईं। वाह वाह। माशाल्लाह बिल्कुलु भुट्टो साहब। माशाल्लाह, उहो त हुन में कोई शक न आहे, उन्हनि जा गीत माशाल्लाह ॾाढा वरी ज़बरदस्त जो हुया। उस्ताद आहे, उस्ताद ई हिनजो मज़बूत आहे। जी हा। असांजे अॻे हूंदो हेॾो उर्दू में अहमद दुरुस्ती ॻाईंदो, जेकिम ॻाईंदो सो मक़बूल थी वेंदो। वाह वाह त असांजे साईं शमल अली मीरानीअ में जेकी बि ॻायो सो सदाबहार आहे। माशाल्लाह 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 बिल्कुलु ईअं आहे माशाल्लाह भुट्टो साहब। बिल्कुलु। हा हू बहितरीन लाजवाब आहे। हिकिड़ी हुनजी काफ़ी ॻाल्हि आहे लतीफ़ साईं जी। जी अच्छा जी आयल अली मुंहिंजे दिलि जो दोस्त वठियो पिया वञनि, मूंसां ॾाढी कई ॾेरनि। हाय 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 वाकई इहा साईं ॿुधाए त महिरबानी थींदी। बिल्कुलु जी, बिल्कुलु जी, कोशिशि ज़रूरु कंदासीं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं कोशिशि असां कंदासीं, तव्हांखे। तमामु प्यारी शइ आहे। ॾाढी लतीफ़ साईं जे ऑडिटोरियम में लतीफ़ जे मेले में इहा काफ़ी ॻाई। हूअं जी हा। थर जा माण्हू अक्सर इन काफ़ीअ खे ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि, पर साईं शमन बिल्कुलु हुनखे तमामु प्यारी अञा शइ। हिकिड़े बिल्कुलु, नई बिल्कुलु। स्टाइल में ॾाढो सुठो ॻायो। बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कयूं था, तव्हांखे ॿुधायूं था। ज़रूरु साईं ज़रूरु महिरबानी, ॿुधाईंदासीं। अदा वॾी महिरबानी। महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी, ख़ुशि जो तव्हांजी आबाद जो महिरबानी। भुट्टो साहब। ॿ जी। लाइनियूं अदा जे लाइ फरमाइश थी हा साईं, इहो ज़रूरु, लतीफ़ साईं जी ज़रूरु। शाइरी आहे, मां चवां थो त बिल्कुलु मां बि थोरो इहो ॿुधायां। मुंहिंजी जी जलमा मुंहिंजे दिलि जो दोस्त वठो पिया वञनि। हो मुंहिंजी जी जलमा मुंहिंजे दिलि जो दोस्त वठियो पिया वञनि। हो मूंसां ॾाढी कयो ॾेरनि, हो मूंसां हेॾी कयो तनि। मुंहिंजी जी जलमा मुंहिंजे दिलि जो दोस्त वठियो पिया वञनि। मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिलि जो दोस्त वठो पिया वञनि। लतीफ़ साईं जी एॾी डीप शाइरी आहे, ऐं छा त शमन साहब हिनखे निभायो आहे उस्ताद बिल्कुलु। साईं। माशाल्लाह बाबा लव यू, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह साईं तव्हांखे वॾी ॼमार अता करे। त सजाद भाउ तव्हांजी तरफ़ अचूं था, मां चाहियां थो त यार कुझु डिफरेंट शइ असांखे पेश कयो नाज़रीन खे बि। बिल्कुलु शिराज भाई, मैडम जी शइ आहे त ॾाढी ॾुखी पर कोशिशि कई आहे थोरी। न न बिल्कुलु तव्हां पूरो निभाईंदव। ऐं सिंध म्यूज़िक मैडम नूरजान साहबा जी धुन आई। मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयां त सिंध म्यूज़िक सिंध टीवी असां हाणे जेको हीउ असां प्लेटफॉर्म आंदो आहे न, हिन शो जे मुताबिक़ असां चयूं था त जेके असांजा पंहिंजा सिंगर आहिनि, माना जेके जेके उन्हनि जे अंदरि हिकिड़ी अलाह साईं सलाहियत ॾिनी आहे उहा सॼी पेश करे ॾेखारनि। ऐं जेके असांखे नाज़रीन ॾिसनि पिया, का ग़लती असांखां थी वञे त माफ़ कजो। गलती माफ़ आहे, गलती गलती माफ़। माफ़ आहे। वाह वाह।
रात फैली है तेरे सुरमाए आंचल की तरह, रात फैली है तेरे। तेरे सुरमाए आंचल की तरह, चांद निकला है तुझे ढूंढने पागल की तरह, रात फेरी है तेरे सुरमाए आंचल की तरह, चांद निकला है तुझे ढूंढने पागल की तरह, रात फेरी है तेरे। लोग उड़े जाते हैं, खुश्क पत्तों की तरह लोग उड़े जाते हैं, शहर भी अब तो आता है जंगल की तरह, रात फेरी है तेरे सुरमाए आंचल की तरह, ख्यालों में तेरे कुर्ब की खुशबू जागी, फिर ख्यालों में तेरे कुर्ब की खुशबू जागी, फिर बरसने लगी मेरे आँखों की तरह, रात फैली है तेरे सुरमाए आंचल की तरह, चांद निकला है तुझे ढूंढने पागल की तरह, रात फैली है तेरे सुरमाए आंचल की तरह, रात यार वाह 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 Very सजाद nice, सजाद very nice. मां सिराज भाई माइकरा तव्हांखे पहिरियों ई ॿुधायोसि त ॾुखियो
हुयो। सजाद भा माशाल्लाह केॾा माशाल्लाह। कीमती सिंगर आहिनि। हाणे ही जेका शइ हिन अधे पेश कई आहे चङो भलो न ॻाए सघंदो आहे। ॾाढो मुश्किल सॉन्ग हुयो, इहो कोई बि नथो ॻाए सघे एॾो आसानी सां। मां बि जेको कोन तव्हां ॻाए सघंदुसि, उनखे पर कवर महिरबानी। कयो आहे एॾे सुठे तरीक़े बसि सां। तव्हां भाइर दुआ कंदा कयो। माशाल्लाह मैडम माशाल्लाह। मैडम नूरजान जो कलाम तव्हां पेश कयो आहे, वॾी बिल्कुल, ॻाल्हि आहे, वॾो बिल्कुल। एप्रिसिएशन कोशिश शोभी भाई, कोशिश थोड़ी थोड़ी। और शोभी भाई आप तो यार लव यू सर, माशाल्लाह आप जो जान डाल देते हैं ना कोई भी गाने में, ऐसा लगता है नया गाना आज ही बनाया नया वो। गाना बनाया, बिल्कुल। वाह सजाद वाह, वाह सजाद वाह, माशाल्लाह। माना कोशिश हमेशा का इहा ई रही आहे त नई शइ हुजे। नई शइ हुजे। ऐं तक़रीबन जेके बि प्रोग्राम कया आहिनि मूं सिंध टीवी ते त गज़ल माना घटि ॻाया आहिनि, छाजे करे जो फरमाइश वग़ैरह ईंदी आहे त उन में गीत ॿुधंदा आहिनि शौक़िया दोस्त असांजा जेके ॾिसण वारा आहिनि। मां तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु कयो सजाद भाउ त जेको हाणे असां मोटिव खणी आया आहियूं न सिंध म्यूज़िक जे हवाले सां, त उन में इहा ई कोशिशि आहे असांजी इकरा जी ऐं मुंहिंजी, त असां जेके नवां सिंगर्स आहिनि या नयूं शयूं असां अवाम जे साम्हूं आणियूं। हाणे फरमाइश तव्हां सां ईंदी हूंदी, पर ही शइ माना घटि माण्हुनि तव्हांजे आवाज़ में ॿुधी। इहा मां तक़रीबन पहिरियों चकर ॻाई आहे, अॼु ई ॻाई आहे। माशाल्लाह, लॻे न पियो पहिरियों चकर ॻाई आहे। ज़बरदस्त, क्रेडिट ॾियणु घुरिजे साईं। बिल्कुल बिल्कुल। नंढड़ी कोशिशि सां माण्हू सिखंदो वेंदो आहे। साईं वॾी कोशिशि हुई असांजे लाइ, इलाही वॾी ज़बरदस्त हुई, कोशिशि हुई, बिल्कुल। कामयाबी जी कोशिशि हुई, मौला हुन में तव्हांखे कोई ख़ुशि शक रखे। न आहे, तव्हां एॾो भलो ॻायो आहे माशाल्लाह सां। महिरबानी। तव्हांखे अलाह ईअं ई अॻिते बि कामयाबी ॾे, असांजी दुआ आहे। आमीन आमीन आमीन। आमीन आमीन। जी सजाद भाउ, मज़ो अचे पियो शो में? तमामु मज़ो अचे पियो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त अॼु मूंखे ॻाइण में बि मज़ो पियो अचे। अच्छा माशाल्लाह। तव्हां सम्झी विया हूंदो त शोभी भाई माशाल्लाह कमु अहिड़ो रखी थो ॾिए जो ॼणो असां वोकल में बीठा आहियूं। वोकल में बीठा आहियूं। ऐं मां मज़े जी ॻाल्हि इहा ॾिसो, जॾहिं हिकिड़े म्यूज़िशियन ऐं सिंगर जो जॾहिं पाण में जोड़ हूंदो आहे न, त पोइ हुन में मज़ो बि दुगणो ईंदो आहे। ऐं अञा प्रैक्टिस वग़ैरह हूंदी आहे त अञा मज़ो। और साईं प्रैक्टिस जे बिना ई तव्हां एतिरो ख़ूब निभायो। प्रैक्टिस कयो ॾाढो ज़बरदस्त, धुन सां गॾु धुन मिलाई आहे। धुन सां गॾु धुन मिलाई आहे। ॾिसो इकरा जो क्रेडिट अची वियो साईं, हाणे ॿियो छा कयो तव्हांखे। माशाल्लाह। ईअं मोट ॾींदव त अञा महिनत थींदी, अञा सिखंदासीं वरी। इहो ई मां तव्हां खां पुछणु पियो चाहियां त हाणे अपकमिंग तव्हांजा प्रोजेक्ट कहिड़ा पिया अचनि, कहिड़े हवाले सां अचनि पिया? एल्बम अचे पियो तव्हांजो? हींअर गीत मूंखे 2 वोकल करणा आहिनि जेके डुइट हूंदा जी। हाणे डुइट इंशाल्लाह थींदा त अच्छा, माना ड्यूट जी कोशिश आहे तव्हांजी? ड्यूट त काफ़ी सारा तव्हां कया बि आहिनि? बिल्कुलु, अॻ में बि कया आहिनि बाबा साईं जा। हींअर वरी जेका नई शइ कबी उहा बाबा साईं जी पंहिंजी कंपोज़िशन। ज़बरदस्त ज़बरदस्त, इंशाल्लाह ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। हिन सां गॾु हिकिड़ो कॉलर असां सां मौजूदु आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, छा हाल आहे तव्हांजो? किथां था ॻाल्हायो? ख़ैर, मां मदीने पाक थो ॻाल्हायां, हाजी शम्स। माशाल्लाह, सुभान अल्लाह। असांजे लाइ दुआ कजो मदीने ते। इंशाल्लाह 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 इंशाल्लाह। थैंक यू थैंक जी यू। साईं, तव्हांजो नालो? तव्हां? मां हाजी शम्स मीर जत थो ॻाल्हायां, मदीने जगह ते आहिनि। हाजी मदीने पाक में हाजी शम्स मीर जत। शम्स मीर जत। हा माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो प्यारो नालो आहे साईं। तव्हां? हां बिल्कुल। तव्हां शो ॾिसो पिया, एंजॉय कयो पिया? टेलीविज़न हले पई शिराज भाउ वटि। हा त तव्हांजो आवाज़ जेको ॾिसूं था वेठा। हा प्रोग्राम तव्हांजो हले थो पियो। जी जी, कीअं लॻो तव्हांखे प्रोग्राम असांजो? फर्स्ट क्लास। बरादे खे चओ त कोई हारी मूं कलाम ॿुधाए। कोई यारी मज़ा। ज़रूर ज़रूर ॿुधाईंदासीं। या महिरबानी करे असां ताईं। हाजी साहब तव्हां माना म्यूज़िक लवर बि आहियो, तव्हांखे रागनि जी बि ख़बर आहे माशाल्लाह? हा रागनि जी बि ख़बर नॉलेज रखो था माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आई आहे। बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुल बिल्कुल सजाद भाई शागिर्द आहे न शमल लीमीदारी जो। जी हाँ बिल्कुल, काफ़ी कुआरी में वाकई शयूं ॻायूं आहिनि। वो तव्हांजो बाबू आहे, वो तव्हांजो बाबू आहे, भाई हे शागिर्द अथसि। हा बिल्कुल ईअं ई आहे साईं, बसि दुआ कयो मुंहिंजे लाइ बि, सजाद भाउ जे लाइ बि, सभिनी लाइ दुआ था घुरूं। इकरा जे लाइ, शोभी भाई जे लाइ, सिंध टीवी जे लाइ, सभिनि जे लाइ। बिल्कुल। हर मुसलमान लाइ दुआ घुरंदासीं। अल्लाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ ओ अमान में रखे। बिल्कुल आमीन आमीन इलाही सलाम आमीन इलाही आमीन। अदा हाणे फरमाइश आई आहे मदीने पाक मां, शम्स साहब काफ़ी म्यूज़िक लवर बि लॻनि पिया, न त ॿिए ब्रेक में क्यों था कोई यारी में का शइ। बिल्कुलु साईं जी फरमाइश पूरी कंदा। जी हाँ ज़रूर। उन खां अलावा तव्हां माना पंहिंजी तरफ़ां कहिड़ी शइ माना हाणे ॿुधाइणु चाहियो पिया असांखे, जेका तव्हांजी पंहिंजी मनपसंदीदा हुजे? असां त चयूं मुंहिंजी मनपसंद त माशाल्लाह हज़ारनि जी तादाद में हज़ारे माशाल्लाह, जेको गीत ॻाईंदा दिलि सां ॻाईंदा आहियो। दिलि सां ॻाईंदा। पर थींदो आहे न हिकिड़ो अहिड़ो माना क्लोज टू हार्ट हूंदो आहे। बिल्कुलु वहीद साहब जो हिकिड़ो कलाम ॿुधाईंदुसि। अच्छा वहीद साहब, वहीद अकरो साहब जो? जी जी। अच्छा वाह साईं वाह, ज़बरदस्त। उहे माण्हू अलाए काॾे विया
उहे माण्हू अलाए काॾे विया जेके कुर्ब ॾींदा सॾे जेके प्यार कंदा सॾे उहे माण्हू अलाए काॾे विया माण्हू अलाए काॾे विया जेके कुर्ब ॾींदा सॾे जेके प्यार कंदा सॾे उहे माण्हू अलाए काॾे विया प्यार वसाया हुया मीहड़ा प्यार वसाया हुया मीहड़ा उहे माण्हू अलाए काॾे विया जेके कुर्ब ॾींदा सॾे जेके प्यार कंदा सॾे उहे माण्हू अलाए काॾे विया मुंहिंजे अख में आहे रोशनी अॼु बि हुन जे प्यार जी मुंहिंजे अख में आहे रोशनी अॼु बि हुन जे प्यार जी अॼु बि हुन जे प्यार जी उहे माण्हू अलाए काॾे विया जेके कुर्ब ॾींदा सॾे जेके प्यार कंदा सॾे उहे माण्हू अलाए काॾे विया सजण पंहिंजा पया सारियूं वही दव पाई कीअं विसारियूं मिठा तूं कुर्ब में सजण पंहिंजा पया सारियूं वही दव पाई कीअं विसारियूं सजण पंहिंजा
या सारियूं वही दवा पाए कीअं विसारियूं वही दवा पाए कीअं विसारियूं उहे माण्हू अलाए काॾे विया जेके कुर्ब ॾींदा तॾे जेके प्यार कंदा तॾे उहे माण्हू अलाए काॾे विया ओ जेके कुर्ब ॾींदा तॾे जेके प्यार कंदा तॾे उहे माण्हू अलाए काॾे विया माशाल्लाह वेरी जाॾे बि विया हुजनि अला हयात ॾियनि यार सजाद यार कमाल करे छॾी यार विच में इहो जेको दोहिड़ो पेश कयो थी माना बसि सॼो दोहिड़े में कमु मज़ो रखियो अची वियो मां हाणे ख़बर अथव छा थो चयां मां चवां थो त मां हाणे चाचा साईं ॾे थो वञा तव्हां बाबा ॾे अची वञो बिल्कुलु हिकिड़े घर जी जेका शइ ॻाल्हि आहे तव्हां पेश कयो अथव मां तव्हां यकीन चओ कयो मां बि न असांजी करे ॻाल्हि सघंदो साॻी आहियां आहे मां बि कोशिशि उहा कंदो आहियां मूंखां न थी सघंदी आहे वाह की लिटरली तव्हांजे साम्हूं थो चवां बसि इहे दिलि सां शौक़ु माशाल्लाह माशाल्लाह यार थी वञे माशाल्लाह, इहो तमामु प्यारो very, गीत बि very वहीद nice. साहब जो तमामु प्यारो लिखियल आहे इहो जी जी इन सां गॾु ई वक़्तु आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वापसि था अचूं केॾा न वञो असां सां गॾु ई हुजो वेलकम बैक नाज़रीन अवां सभु गॾु असां सां ईअं ई जुड़िया रहो जीअं त ॿुधो था सिंध म्यूज़िक ऐं सिंध टीवी खे हमेशह तव्हां ईअं ई प्यारु ॾींदा आहियो ईअं ई ॾींदा रहो माशाल्लाह अॼु असांजो जेको गेस्ट आहे तमामु प्यारो सिंगर आहे सजाद भाउ सजाद बुकेजो साहब मां पर्सनली हिनखे दिलि सां लाइक कंदो आहियां हिन जे कम खे ऐं इकरा बि ॾाढो इंजॉय कयो आहे ॾाढो एंजॉय कयो आहे मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे अॼु इकरा तव्हांखे कीअं लॻो अधु जो कमु मूंखे त भई माना दिलि नथी चए न त असां ईअं लॻे ई नथो त शो पियो हले या कुझु बि प्रोग्राम ख़तम ई न थिए मां चवां थी ईअं अॼु हलंदो हिकिड़ो घंटो वधाए छॾियो प्रोग्राम अॼु हिकिड़ो घंटो छा आहे, असां 3-4 घंटा हा, वॼाए अॼु दिलि चए थी बसि ॿुधंदा रहूं था अॻे असां अच्छा सजाद हींअर कहिड़ो गीत था ॿुधायो हींअर हिकिड़ो तमामु प्यारो गीत आहे तमामु प्यारो तव्हां वांगुरु माना तव्हां जहिड़ो तव्हां प्यारो जी अॻ में प्यारा गीत आहिनि शाइरनि जा हाणे बि ईअं ई प्यारो हूंदो वाह 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 ज़रूरु वाह ज़रूरु बेकदरे लाए मूंखे चर दिल बर्बाद न कर ॿुधंदा पिरी एॾो दर्द न ॾे कहिड़ी कावड़ थई ॻाल्हि साफ़ तक जे आहे ख़ता साईं नाम ख़ुदा ठार मिठा मूंखे माफ़ त कर बेकदरे लाए मूंखे चर दिल बर्बाद न कर बेकदरे लाए मूंखे चर दिल बर्बाद न कर जंहिं तोखे विसारियो जंहिं तोखे विसारियो तूं बि उनखे यादि न कर बेकदरे लाए मूंखे चरी दिल बर्बाद न कर बेकदर लाए मूंखे चरी दिल बर्बाद न कर वाह वाह वरी वापस कोन ईंदो इंतज़ार वजायो थी
वरी वापस कोन ईंदो इंतज़ारो जायो थी रोज़ो सूरज दुआउन में रोज़ो सूरज दुआउन में उन लाइ फरियाद न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर क्या कहने शोभी भाई, क्या कहने आपको, माशाल्लाह। हुन जोड़नवा जोड़ा पंजरू हजरा हथ लए हुन जोड़नवा जोड़ा पंजरू हजरा हथ लए तूं घर पहुंचो कम सां हाणे आबाद न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर ख़त्म जेको वयो चोट ॾई चाचड़ अरे ख़ुशियूं ख़त्म जेको वयो चोट ॾई हाणे हाणे उन जो ज़िक्र कंहिंसां न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर बेकदुरे विसारो जंहिं तोखे विसारो उन लाइ आज़ार न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर बेकदुरे लाइ मूंखे चरी दिल बर्बाद न कर चरी दिल बर्बाद न कर चरी दिल बर्बाद न कर वाह साईं वाह साईं वाह सजाद भाई वाह साईं वाह जी। त नाज़रीन तव्हां ॾिसो पिया अॼु मां पर्सनली मां पाण हिकिड़े गेस्ट सां गॾु ॻायां थो त इन सां गॾु तव्हां पाण सम्झो पिया त मां पर्सनली केॾो एंजॉय थो कयां मां सजाद भाई वाकई माशाल्लाह यार मां भी ॾाढो एंजॉय थी कयां तव्हां बि ॻायो पिया तव्हां बि ॻायो पिया बिल्कुलु इकरा बि ॻाए पिया असां सां गॾु तव्हां ॻाए पिया मज़ो बि अचे पियो मूंखे ॻाइण में ऐं साईं बिल्कुलु तव्हां खणी बीठो तमामु के मां कोशिश कयां मां बि सॼो क्रेडिट शोभी भाई शोभी भाई भी शोभी भाई लेजेंड यू आर लेजेंड यार लव यू जी सजाद भाई बिल्कुल चओ पिया मोहबत मूंखे मिली वई आहे हेॾा बेक़दरे वारा गीत त ॻायो कॾहिं अलाए कहिड़ा शिराज भाई शाइर पंहिंजी ॻाल्हि कई आहे सही आहे ठीक है शाइरनि जी ॻाल्हि असां गॾु कॉलर मौजूद आहिनि जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम माण्हू सभु न सुणा
पखी सबना जे के माण्हू मंजा ते बुबार अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम अस्सलाम पीर अस्सलाम। सखी मौला अली पाक मदद भा छा ला केर ता ॻाल्हायो किथां था ॻाल्हायो सर अंसार को थो ॻाल्हायां पियो गुलशन अली कराची खां तव्हांजो पुराणो कलर मुंहिंजी होटल आहे सॼी संगत तव्हांखे सलाम ॾे पई जॾहिं बि अचो मूं वटि चांहि पी वञो केॾी महिल साईं सॼी संगत खे असांजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद मौला अली सलाम दादा असांखे इहो गानो ॿुधाया था सजाद खे अर्ज़ा था आहियां माण्हू मां फ़क़ीर ॾींहं राति मां लात में तूं रहंदो गुलाम क़ादिर बयार साहब ऐं मां बि तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि मिठा जी 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 ओ बदलियूं हिन सीने में बि वाह, वाह। तुंहिंजो नवा ओ दिल हिकु बि तुंहिंजी ॿी बि तुंहिंजी ऐं बि तुंहिंजो गुलाम वां दिल हिकु बि तुंहिंजी ॿी बि तुंहिंजी ऐं बि तुंहिंजो गुलाम वां वाह साईं वाह वाह साईं वाह काथे तूं ऐं काथे आऊं काथे छो तो ता प्यार हो जी अदा वाह साईं वाह वाह साईं वाह जबरदस्त यार ज़रूर माशाल्लाह ज़रूर तव्हांखे पाण हिकिड़ा सुठा सिंगर आहियो मूंखे लॻो था माशाल्लाह महिरबानी महिरबानी वता साईं महिरबानी महिरबानी तव्हांजी ॾाढी यार वॾे हिकिड़े प्यारे गीत जी फरमाइश आई आहे सजाद भा उस्ताद मरूम गुलाम क़ादिर ॻायल बिल्कुलु माना असांजे जेके लेजेंड शाइर मां रहिया अॼु इहो ई सोचां पियो त उनखे ज़रूरु यादि कयूं बाबा साईं जो वाह तमामु बिल्कुलु बिल्कुलु ऐं ॿियो मां इहो नाज़रीन खे बि ॿुधायां त उस्ताद चमन अली मीर अली साहब जो माना काफ़ी जोड़ रहियो बिल्कुलु बाबा उस्ताद साईं गुलाम जो क़ादिर ॻायल ऐं साहब सां चाचा साईं जो माशाल्लाह त इहे उहे शाइर आहिनि जेके बाबा साईं जो माना मां सम्झंदुसि त इलाही credited जोड़ी में शाइर आहिनि। जीअं हा, ॿाहिरि हूंदा आहिनि बिल्कुलु, गॾु ईअं बिल्कुलु, बाबा साईं सां हूंदा बरजित भी तू हुजी है रखई खुश खुदा रब खां है दुआ दुखा ॾिसे न ॾींहड़ा आहियां माण्हू मां फ़क़ीर आहियां माण्हू मां फ़क़ीर तुंहिंजा प्यारा परस्तारस तुंहिंजा सभई अमीर अञा मौला वधावई अञा मौला वधावई मौला वधावई
अञा मौला वधावई अञा मौला वधावई अञा मौला वधावई अञा मौला वधावई वाह यार वाह वाह सजाद, ज़बरदस्त वाह, ज़बरदस्त मज़ो अची वियो मूंखे यार को यकीन कयो मूंखे मां थोरो इमोशनल थी वियुमि हिन गीत मां छो जो उस्ताद जो ज़िक्र थियो उस्ताद गुलाम कादिर घायल मरहूम ऐं तमामु लेजेंड असांजा शाइर हुया बिल्कुलु त जॾहिं अहिड़ा साथी जॾहिं विछड़ी वेंदा आहिनि अलाह साईं जी तरफ़ अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में मक़ाम अता आमीन करे आमीन सुम आमीन त ज़बरदस्त यार छा त वरी तूं निभायो आहे उन शइ खे माशाल्लाह ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त ऐं शोभी भाई विच में माना पर जेको तव्हां कवर करे आयो न मां वरी उहा ई ॻाल्हि कंदुमि ओरिजिनल खां वधीक मज़ो अची वेंदो हाँ असांखे मज़ो अची वेंदो आहे बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह जी काल ते अचूं था ठीकु आहे, हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अदा साईं छा हाल आहे कीअं आहियो ख़ुशि आहियो जी ख़ैर आहे शुक्र आहे महिरबानी तव्हांजी साहब माशाल्लाह अदा तव्हांजो नालो किथों पिया ॻाल्हायो सदरदीन महर पियो ॻाल्हायां शहदादकोट शहर मां सदरदीन महर साहब शहदादकोट खां जी हा माशाल्लाह अदा माशाल्लाह शो तव्हां एंजॉय कयो पिया तव्हांजो शो ॾिसूं पिया तमामु बहितरीन ऐं जेको आहे फनकार बि जेको घुरायो आहे जी हा चमन अली मीरा अली खान जेको आहे हिन जो आवाज़ बिल्कुलु सही, मिले थो बिल्कुलु, ऐं बिल्कुलु। कलाम बि हिन बिल्कुलु ॿुधाई शक असांखे न आहे माशाल्लाह महिरबानियूं सजाद भाई तव्हां सां मुखातिब आहिनि अस्सलाम वालेकुम जी वालेकुम चार आहे ख़ुशि आहियो ख़ैर आहे दुआ अदा तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो हा ख़ैर आहे शुक्र आहे अदा साईं का फरमाइश करणु चाहींदव सजाद भागे जी हा असांखे जेको आहे शमन अली मीरा जो ॻाल्हि को बि कलाम सुठो जेको तव्हांखे पसंदि हुजे उहो ॿुधायो कहिड़ो हुजे तव्हां पाण को बि ॿुधाईंदा त तव्हांखे उहो जेको पसंदि ॿुधाईंदासीं हुजे जेको तव्हांजो पसंदि माना जेको बि तव्हां ॿुधाईंदव उस्ताद मीर अली साहब जो जी हा बिल्कुलु सही पेश कयूं था तव्हांखे अदा दिल पर तुझे दीदार ले मायूस पंध करे नजर मिलान सार सां सोहना थी न परे दुस पल न परे सोहना तुझे दर खां जैसी ताई न दर्शन थी दो तैसी ताई न वेदूं तुझे दर ते पियो माहूं दूं शहर में आदो मुझे प्यारा तुझे शहर में आदो मैं तुस पहजे खिड़न जी मास कला है जैसी ताई न दर खोली थी जैसी ताई न दर खोली थी दरमदी तन कठदूं तुझे दर्द प्यो माहूं है तुझे दर्द प्यो माहूं समझे बेबस मुखे वो चरियो समझे या समझे बेबस मुखे तू जो खपे दीदारो दिल पर बस मुखे ताना तू
इश्क हुस्न जे दरत स्वाली आ साईं सच चवंदा सभई मूंखे दोस्त तोले दिलदार देई दर्द हज़ार बेच हलो वही दखे इश्क हुस्न जे दरत स्वाली आ साईं हो इश्क हुस्न जे दरत स्वाली आ साईं मेहर कयो ज़ुल्फ़कार ते काई ओ साईं तुंहिंजो सहन बुहारे प्यारा चावठ तूं जी तुम तुझे दरत पियो माहूं तुम है तुझे दरत पियो माहूं तुम मुझे सिताई न दर्शन थी तो ते सिताई न वे तुम तुझे दरत पियो माहूं तुम है तुझे दरत पियो माहूं तुम है तुझे दरत पियो माहूं तुम है तुझे दरत पियो माहूं तुम वाह 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 साईं वाह वाह साईं माशाल्लाह, वाह साईं बिल्कुल मूंखे ईअं पियो लॻे बसि चमन अली मीराली साहब वेठा आहिनि ऐं उहे ॻाइनि था बसि मूंखे मां त ॾाढो एंजॉय पई कयां यार इहो हाणे राज़ मूंखे वाकई ॿुधाए नंढे लाइ क्या कैसेट चबाड़ी आई बाबा जी छा कयो ई इहे सुर जेके अचनि था बिल्कुलु उहे रील आहिनि ई कोन हींअर सॼा मां चबाड़े वाह 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 यार वाकई ॾाढो मज़ो पियो अचे ऐं यकीन कयो लिटरली हिकिड़ा त मूंखे उहा फील पई अचे जेका न नॉस्टैल्जिया टाइप जी हूंदी आहे माना पुराणो हिकिड़ो दौर जेको उस्ताद साईं जो माशाल्लाह यार ज़िंदा थो करे हुन शइ खे माशाल्लाह मौला सलामत रखई अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां जी वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे भलीकार जी ॿुधायो तव्हां अॻिते असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था बिल्कुलु जी सजा साहब पंहिंजी ज़िंदगी जे बारे में अञा तव्हांखे असांखे कुझु ॿुधायो तव्हां ऐं अॼु माशाल्लाह अॼु तव्हां फरमाइश बि ॾाढी करे विया ॾाढी फरमाइश कई आहे ऐं जेतिरो असां तव्हांखे फरमाइश कई आहे हुन खां वधीक तव्हां ज़बरदस्त सॉन्ग असांखे ॻाए ॿुधाया अच्छा असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम महराब जुड़े हो खरड़े मां अयाज़ बुरड़ो साहब ॻाल्हायो था किथां पिया ॻाल्हायो खरड़ो थलड़ो हलड़ो खरड़ो महराब जुड़े जो खडड़ो खडड़ो अच्छा 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 जी बाता छा हाल आहे ख़ुशि आहियो केर तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो तबियत मिज़ाज कीअं आहिनि साईं बाबा मेहरबान शिराज अली जी मां शिराज अली ॻाल्हायां पियो महराब जुड़े जो खरड़े मां विचारे तो छॾी यार असांखे तूं न न बिल्कुलु यादि आयो दिलनि में आयो बसि इहो आहे त कॉल बार बार अचे थी काफ़ी सारनि माण्हुनि सां राब्तो आहे त हिन जे करे ॿियो ख़ैर आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हीं ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो महिरबानी शोभी भाई खे ॾिजो हिकिड़ो मिंट शोभी भाई खे ॾिनो सेवा शोभी भाई अची वियो तव्हां ॾे कॉल ड्रॉप थी वई आहे जी साईं जन कुझु अचनि था कुझु पंहिंजा प्यारा परस्तार आहिनि कुझु साथी आहिनि माशाल्लाह माशाल्लाह सजा साहब तव्हां ॾाढो भलो था ॻायो त मां चाहींदसि त हिकिड़ो ॿियो सॉन्ग तव्हां असांखे ॿुधायो वींदे वींदे प्रोग्राम जे सिराइकी में हिकिड़ो गीत आहे बाबा साईं जो उहो ॿुधाईंदुसि जी जी ज़रूर जी अच्छा शाइरी कंहिंजी आहे मुंहिंजो बाबा साईं बशीर अहमद बुके जो यार बाबा साईं जी जॾहिं बि शाइरी करे त ॿुधाईंदो कर असांखे यार असां वॾा मदा आहियूं वॾा फैन आहियूं मरहूम मास्टर मंज़ूर साहब ॻायो गीत अच्छा तमामु अच्छा वाह वाह सुठो करे ॻायो मास्टर मंजूर साहब
बुक बुक रत रोंदा दुख ढोले ते जुदाइयां दा या बुक बुक रत रोंदा दुख ढोले ते जुदाइयां दा केहड़ी राह ढोल गया कलड़ा करके रोल गया कलड़ा करके रोल गया को हाल दसा जन तेरिया बेपरवाहियां दा जन तेरिया बेपरवाहियां दा पिया बुक बुक रत रोंदा दुख ढोले ते जुदाइयां दा करते बल बलियों दा मेरी ये मजबूरी तेरे करते बल बलियों दा मेरी ये मजबूरी डाठा संग दिल दिसदाई देख खुशियां खसदाई देख के खुशियां खसदाई हो दर्द रोएदा कोई कदर न की सजाया दा पिया बुक बुक रत रोंदा दुख ढोले ते जुदाइयां दा दुख ढोले ते जुदाइयां दा मगरूर ही डाढ़ा देखूं तरस नहीं कोई हुस्न ते मगरूर ही डाढ़ा देखूं तरस नहीं कोई डाढ़ा संग दिल दिसदाई देख खुशियां खसदाई देख खुशियां खसदाई इहो दर्द रोएदा कोई कदर न की सजाया दा कोई कदर न की सजाया दा पिया बुक बुक रत रोंदा दुख ढोले ते जुदाइयां दा दुख ढोले ते जुदाइयां दा सरबत ना मिला के आप प्या खुश बसदाई सरबत ना मिला के आप प्या खुश बसदाई मेरे सरबत ना मिला के आप प्या खुश बसदाई ते जो मैं को दूर किता क्या बशीर कसूर किता
का बशीर कसूर किता नारोन बंद थीदा बेदर्दाए जिदगाया दा या बुक बुक रत रोदा दुख डोले तेरी जुदाया दा दुख डोले तेरी जुदाया दा या बुक बुक रत रोदा दुख डोले तेरी जुदाया दा दुख डोले तेरी जुदाया दा दुख डोले तेरी जुदाया दा। जबरदस्त जबरदस्त, छा कहना, बेहतरीन बेहतरीन माशाल्लाह। मेहरबानी जी सजाद साहब जी आवाज़ में त माशाल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे शो में आयो, 4 चंड लॻी विया असांजे प्रोग्राम खे माशाल्लाह। तव्हां ॾाढी सुठो शिराज भाई माशाल्लाह मेहरबानी आहे ऐं फरमाइश करे अहिड़ा सॉन्ग कढी वियो असां ॾाढो इंस्पायर थियो आहे तव्हां खां। महिरबानी। बल्कि पहिरियां त मां तव्हांजी महिरबानी चवंदुसि, तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी करे असां ॾे पहुता आहियो। अच्छा तव्हां असांजी ऑडियंस खे को प्रोग्राम ॾियणो, को मैसेज तव्हांजी तरफ़ां? बिल्कुलु पंहिंजी फील्ड जे हिसाब सां ॾींदुसि। जी जी ज़रूर। जेको बि हाल आहे असां पाण एॾा सिंगर न आहियूं, शौक़ु आहे असांजो बि हिकिड़ो, पर महिनत पंहिंजी हले पई। माना तव्हां ईअं था चवण असांजा दोस्त जेके बि सिखनि पिया नवां महिनत करनि। तमामु सुठो जवाबु ॾिनो तव्हां, सुठो हिकिड़ो मैसेज ॾिनो। बल्कि मां बि पंहिंजे जेके असांजा यंगस्टर आहिनि, जेकी यूथ आहे असांजी माशाल्लाह सिंध जी, त मां चवंदुसि मैरिट ते कमु कयो। ॾिसो हिकिड़ा 2 लेजेंड जा पुट तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि ऐं हेतिरे वॾे प्लेटफॉर्म ते अगरि वेठा आहियूं, सिंध म्यूज़िक में, सिंध टीवी प्लेटफॉर्म ते वेठा आहियूं, त असांजी उन में थोरी घणी महिनत रही आहे ऐं ईअं को कंहिंखे अप्रोच न कंदो आहे साईं। त मां तव्हां सां बि इहा ई रिक्वेस्ट आहे, जेके मुंहिंजा यूथ, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, महिनत कयो। अच्छा सजाद साहब जी आवाज़ में त माशाल्लाह असां अॼु ॾाढो एंजॉय कयो। हाणे शेराज साहब तव्हां बि वेंदे हिकिड़ो सॉन्ग ख़ूबसूरत सो असांखे ॿुधायो। असां तव्हांजी आवाज़ शिराज भाउ तव्हां ॿुधायो, तव्हां यको न ॿुधायो साईं। मां तव्हां सां ॻायां पियो यको, पर हाणे हिकिड़ा साहिबा जी फरमाइश आहे त पोइ पूरी करणी पवंदी। पर्सनल अकेलो। अच्छा हे प्यार में फरमाइश कयव या माना हिकिड़े परस्तारी जे हवाले सां कयव, इहो ॿुधायो? ॿिन्ही तरफ़ां। अच्छा ॿिन्ही तरफ़ां, ओके। तव्हां हिकिड़ो गीत ॿुधाईंदो? बिल्कुलु काफ़ी। तव्हां अच्छा मां तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि चवणु चाहींदुसि त माण्हुनि खे ईअं लॻे थो तव्हां सिर्फ़ु उस्ताद शमन मीर अली साहब खे फॉलो कयो आहे, पर तव्हां उस्ताद मंज़ूर साहब इलाही प्यारे ॿुधायो। शोभी भाई मास्टर मंज़ूर साहब खे ॾाढो प्यारो ॿुधायो, त माशाल्लाह तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो टेस्ट आहे। ऐं बल्कि हाणे फरमाइश ते हलूं था साईं, हिकिड़ो गीत मां हाणे ॿुधाइणु चाहियां थो। बिल्कुलु तव्हांजी बि साथ हुजे ऐं इजाज़त बि हुजे। शोभी भाई इन सां गॾु ई प्रोग्राम जो इख्तिताम जो वक़्तु आहे ऐं सजाद साहब जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधूं था। जेका ॻाल्हि मुंहिंजे वस में नाहे, जेका ॻाल्हि मुंहिंजे वस में नाहे, सा ॻाल्हि मूंसां तूं छो थो करीं, तोखे वही दवसारे कीअं वेहां, इहो मुंहिंजे वस में नाहे पहिरीं। तोखे विसारण मुझे वस में नाहे, मां मजबूर आहियां। तोखे विसारण मुझे वस में नाहे, मां मजबूर आहियां। तोखे विसारण मुझे वस में नाहे, मां मजबूर आहियां। तोखे विसारण मुझे वस में नाहे, मां मजबूर आहियां। मजबूर आहियां सची थो ॿुधायां, मजबूर आहियां सची थो ॿुधायां।
तोखे विसारण मुझे बस में ना है मां मजबूर आया के विसारण मुझे बस में ना है मां मजबूर आया अजु गाल कई थी भी हरक जाना हरक जाइन ओ सराल कई थी भी हरक जाइन विसारण लाइ मूंखे वरी तूं चइजाइन विसारण लाइ मूंखे वरी तूं चइजाइन मुंहिंजे लाइ सोना मुंहिंजे लाइ सोना कोई ॻाल्हि नाहे मां मजबूर आहियां मजबूर आहियां सची थो ॿुधायां मजबूर आहियां सची थो ॿुधायां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां सुहानी मुने हर घड़िया तो साजने खावई दिलड़िया थी पई सुहानी मुने हर घड़िया तो में दिल अलाए ॾिठो यार चाहे मां मजबूर आहियां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां मजबूर आहियां सची थो ॿुधायां मजबूर आहियां सची थो ॿुधायां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां तोखे कीअं प्यारा मूंखां विछड़ी वियो त वरी न मिलियो मुलाक़ात जी मूंखे ज़रूरत नथो साल घुरां अॼु सावल हिकु राति जी मूंखे ज़रूरत वही तू विसारे तोखे कीअं प्यारा वही तू विसारे तोखे कीअं प्यारा निर्वार क्यों आ तुझे नीअं प्यारा वही बार सारे तोखे कीअं प्यारा निर्वार क्यों आ तुझे नीअं प्यारा तोसां प्यार क्यों आ तोसां प्यार क्यों आ सागो सिरत लाहे मां मजबूर आहियां तोसां प्यार क्यों आ सागो सिरत लाहे मां मजबूर आहियां मजबूर आहियां सची थो ॿुधायां मजबूर आहियां
सची तो ॿुधायां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आहियां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।